अहम ख़बर अवां शेयर कंदासीं। कराची खां ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सदारत हेठि MQM जी राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया राब्ता कमेटी जे अक्सर मेंबर्स पारां मकानी चूंडुनि में हिसो वठण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। राब्ता कमेटी जा मेंबर्स कुझु देर में प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए फ़ैसिलनि खां आगाह कंदा। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर असलम हैदर सोलंकी। जी असलम, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल ही राब्ता कमेटी जो इजलास गुज़रियल 5 कलाकनि खां जारी हो बहादराबाद ऑफिस MQM जे ऑफिस में, जंहिंमें ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वसीम अख्तर, मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार, अनीस काइम खान, इहे सभु अॻुवान हिते मौजूद आहे। केतिरे ई कलाकनि खां ही इजलास जारी हो, जंहिंमें इहे तजवीज़ूं पिण आयूं कुछ मेंबर्स जूं त में भरपूर हिस्सो वरितो वेंदो, कुछ जूं तजवीज़ूं आयूं त हिन जो बाइकाट कयो वञे। सुभाणे मकानी चूंडूं आहिनि। हिन वक़्तु जेको प्रेस कॉन्फ्रेंस अॻुवाणनि खे करणी हुई, प्रेस कॉन्फ्रेंस हिन वक़्तु डाइस पिण लॻाई वई, पर अॻुवाण जीअं ई इजलास मां ॿाहिरि निकिता आहिनि त उहे रवाना थी विया आहिनि। ऐं जेके बि अॻुवाण इतला आहिनि, ज़रियनि जो चवणु आहे, छो जो MQM अॻुवाणनि जी तस्दीक न पिया कनि, पर ज़रियनि जो चवणु आहे त समूरा अॻुवाण गवर्नर हाउस तरफ़ वञी रहिया आहिनि। उते हतमी फ़ैसिलो कयो वेंदो, ॿियनि हंधनि ते फ़ैसिलो कयो वेंदो। हिन वक़्तु जेकी प्रेस कॉन्फ्रेंस हिते थियणी हुई बहादराबाद, उहा प्रेस कॉन्फ्रेंस न थी सघी आहे। ऐं अॻुवाण समूरा इजलास ख़तमु करे हिन वक़्तु रोड ताईं अची चुका आहिनि बहादराबाद ऑफिस जे ॿाहिरां, ऐं गवर्नर हाउस तरफ़ ज़रियनि जो चवणु आहे त अॻुवाण रवाना थी रहिया आहिनि। अॼोको ही केतिरनि ई कलाकनि ताईं इजलास जारी रहियो, जंहिंमें तकबंदियुनि जे हवाले सां चयो वियो त उन्हनि जो वाज़े इजलास में मौक़ुफ़ रहियो त उन तां हथु न खणंदासीं ऐं उन हवाले सां अहम फ़ैसिलो कयो वेंदो। कुझु मेंबर्स इहे तजवीज़ूं ॾिनियूं त इन में भरपूर हिसो वठणु घुर्जे, किन जो त बाइकाट कयो वञे, पर हीउ हिते हतमी फ़ैसिलो हिन वक़्तु ताईं न थी सघियो आहे। अॻुवाणनि जो इहो चवणु हो त जीअं इजलास ख़तमु थींदो त मीडिया ब्रीफिंग ॾिनी वेंदी, अहम ऐलान कयो वेंदो, पर डाइस लॻाइण खां पोइ बि जेके बि अॻुवाण ख़ालिद मक़बूल निकितो आहे, वसीम अख्तर, मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार, अनीस काइम खानी, सभु जा सभु अॻुवाण पंहिंजे पंहिंजे गाॾियुनि में चढ़ी हिन वक़्तु रवाना थी रहिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त गवर्नर हाउस में ॿी बैठक थींदी, जिथे हतमी ॻाल्हि ॿोल खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, कराची खां असलम हैदर सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।